गुजार खान मूंखे इहा बि ख़बर आहे त छोकिरी ताईं पहुचण जे लाइ तुंहिंजे साले नाले भाउ खे क़त्ल बि करायो। पर हिन छोकिरी खे हिकु ॿ दफ़ा तूं अॻु बि अगवा कराइण जी कोशिश करे चुको आहीं। साजन, वक्त जो को भरोसो ना है। अलाए केड़े पल जुदा कया वनू। इन खां अॻु में मां तोखे जी भरे ॾिसण थी चाहियां। तोखे मां वणा थो न। वणण नंढड़ो लफ़्ज़ आहे। मां त तुंहिंजे मथां सिर कुर्बान करण लाइ तैयार आहियां। मूंखे ॻोठ जे कुझु माण्हुनि ॿुधायो बि आहे त इहो गुजार खान घणे अरसे खां हिन छोकिरी बानो जे पुठियां हुयो। सही ॻोठ वारनि जे बकौल बिजार खान बहादुर ते ज़ोर रखियो हो त बानो जो संग वठी ॾे। पर मुंहिंजी अखियुनि में पाण खे ॾिसंदीअ न त अञा बि सोनो महसूस कंदी आहे। सरदार, गैरतमंद भाइरनि जूं हयादार भेनरियूं पंहिंजे हुस्न ते न पर पंहिंजी इज्जत ऐं वक़ार ते फ़ख्र कंदियूं आहिनि। चाचा शमीर खान बिजार खान दा असुल कर के सा ॻाल्हायो। अचे शिक्षा वठण जे करे बानू नथी मोटे त वो जीअं सम्झे थो। अहिड़नि गिदड़ बंदगन खां तूं छा थो सम्झी त गुजार खान ढिंगी थो।